अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वीट एस टीवी न्यूज़ नज़र जो ता मलची अपडेट ते नाज़रीन दड़ो का अजीज रहमान सोलंकी जी रिपोर्ट मूजिब दड़े जी सरकारी अस्पताल में डॉक्टर नहीं दवान अण लभ हुअण सबब गोठाण तोड़े शहरी जो अस्पताल जे मुख्य गेट आरो सख्त एहतजाजी नारेबाजी गोठ मामून शोरे जे रवायसिन समय शहर जे सियासी समाजी ऐं शहरीन पारां अस्पताल जो मेन गेट बंद करे धरनो हुयो। गोठाण जो चवण आहे त अस्पताल में डॉक्टर जी तमाम वडी खोट हुअण करे असां के परेशानियुनि के मुंह ॾियणो थो पवे। डॉक्टर जी गैर मौजूदगी जे करे असां के ॾिसण बजाए वडी अस्पताल रेफर कयो थो वञे, जेको इन महंगाई वारे दौर में असां लाइ इंतहाई ॾुखियो आहे। असां गरीब मजदूर माण्हू आहियूं, असां मजदूरी करियूं था तॾहिं पंहिंजे बच्चन के खारायूं था। असां वटि एतिरा पैसा न आहिनि जो असां इलाज लाइ शहर खां ॿाहिरि वञूं। असां आला इख्तियारनि खां घुर था करियूं त दड़े जी अस्पताल ते जल्द खां जल्द डॉक्टरनि जी खोट ख़त्म करे असां खे रिलीफ ॾिनो वञे।